हिन सां मिलो। ही आहे करमो चाचा ऐं ही आहे इन जो फ्रूट शॉप। हे सुबुह जो सवेर फ्रूट मंडी वेंदो आहे ऐं इतां फ्रेश यानी ताज़ो फ्रूट ख़रीद कंदो आहे। अचो दोस्तो, असां करमो चाचा जी फ्रूट्स जी पैकिंग करण में कुछ हेल्प कयूं। करमो चाचा खे 12 एप्पल्स 3 स्मॉल बॉक्सेस में पैक करणा आहिनि। हे हर बॉक्स में केतिरा एप्पल्स रखंदो? लेट्स फाइंड आउट। डिवाइड 12 एप्पल्स equally in 3 boxes. दोस्तों 12 एप्पल्स के 3 बॉक्सेस में अहिड़ी तरह डिवाइड करणो आहे त पहिरियां हिकु एप्पल्स हर हिकु बॉक्स में रखणो आहे, पोइ ॿियो एप्पल हर बॉक्स में रखबो। अहिड़ी तरह 3 एप्पल रखबो ऐं चौथो एप्पल भी रखबो। हे ॾिसो, अहिड़ी तरह 12 एप्पल्स के करमो चाचा 3 बॉक्सेस में पैक करे छॾियो। दोस्तो, छा तव्हां खे ख़बर आहे त एप्पल्स के बॉक्सेस में इक्वली डिस्ट्रीब्यूट करण जे लाइ मूं डिवीजन जी मदद वरिती। असल में डिवीजन रिपीटेड सब्ट्रैक्शन आहे, जहिड़ो के 12 minus 4 equals to 8, 8 minus 4 is equal to 4, 4 minus 4 is equals to 0। इनखे हिन तरह सां लिखबो आहे 12 divided by 3, यानी हर बॉक्स में 4 एप्पल्स आहिनि। हाणे थोरो सोचियो, जेकॾहिं करमो चाचा खे 15 ऑरेंजेस 3 बॉक्सेस में पैक करणा हुजनि त उहो हर बॉक्स में केतिरा ऑरेंजेस पैक कंदो? डिवाइड 15 ऑरेंजेस इक्वली इन 3 बॉक्सेस। शाबाश, बिल्कुल सही। हर बॉक्स में 5 ऑरेंजेस आहिनि। दोस्तो, अचो हाणे बिल्कुल अहिड़ी तरह असां मैंगोस ऐं पेयर्स जी भी पैकिंग करण में करमो चाचा जी मदद करियूं। डिवाइड 36 पेयर्स इक्वली इन 4 बॉक्सेस। डिवाइड 40 मैंगोस इक्वली इन 8 बॉक्सेस।